नाज़रीन, मटियारी में सूफ़ी बुज़ुर्ग आगा अब्दुर्रहीम सरहंदी के उर्स के मौके ते कारवान अदब सिंध की मेज़बानी हेठ कुल पाकिस्तान क़ौमी यकजहती मुशाइरो मुनक़िद कयो वियो, जंहिंमें सिंध के नाले वारनि शाइरनि समेत पंजाब के ॾातणियुनि भी शिरकत कई। उन हवाले से पेश आहे सीताराम बागड़ी की यह रिपोर्ट। मटियारी में कुल पाकिस्तानी कौमी यकजहती उर्दू सिंधी मुशायरो सिंध पंजाब के नामयार शायरनि वॾे अंग में शिरकत कई। इशा के अज़ीम सूफ़ी बुज़ुर्ग हज़रत आगा पीर अब्दुल रहीम सरहंदी के 3 रोज़ा अर्स मुबारक के पहिरें ॾियारे ते कारवान अदब सिंध के चेयरमैन पीर गुलाम मुजद्दिद सरहंदी पारां कुल पाकिस्तान कौमी यकजहती उर्दू सिंधी मुशायरो मुनक़िद कियो वियो, जंहिंमें सिंध और पंजाब के नामयार शायरनि शिरकत कई। मुशायरे की सदारत नामयार शायर रफ़ीक अलदीन राज कई। मुशायरे में सिंधी अदबी बोर्ड के जनरल सेक्रेटरी अहमद सोलंकी, पंजाब का नासिर मलक और अरफान खानी समेत सिंध के मुख्तलिफ शहरन का सिराज अलदीन, सिराज सैयद, शबीर आतिफ, डॉक्टर असद जमाल पली, पीर बहादीन सरहंदी, इकबाल शाइक, गुलाम रसूल गर्क समेत केतरनि शायरनि वॾे अंग में शिरकत कई। उर्स जे 3 रोज़ा उर्स के मौके ते पहिरें ॾींहुं हर साल कुल पाकिस्तान क़ौमी यकजहती मुशाइरे जो इनेकाद कारवान अदब सिंध जे प्लेटफॉर्म तां कंदा आहियूं ऐं गुज़िरियल 2 सालनि खां असां आलमी अकेडमी अदबी अकादमी वारा भी ताउन कनि था। उन्हनि पंजाब मां ऐं ॿियनि सूबनि मां उन्हनि जे मारिफत दोस्त भी असांजे हिन मटियारी जे सालाना प्रोग्राम में शरीक थियनि था। ही अमन जो प्रोग्राम है ऐं अमन जो मुशाइरो है, हमेशा असीं कंदा आहियूं। तमामु हिकिड़ो सुहिणो प्रोग्राम थींदो आहे जंहिंमें हर क़ौम जा माण्हू अचनि था। हिते को क़िस्म जी क़ौमी नफ़रतूं न हूंदियूं आहिनि। नूरुन अला नूर है, इंतज़ाम भी सुठो, रूहानियत भी है, इल्मियत भी है, जामियत भी है ऐं हर हवाले से हिते शानदार माण्हू गॾु थियनि था। ये नफ़्सा नफ़्सी जो दौर आहे। नफ़्सा नफ़्सी जे दौर में माण्हुनि खे जिते प्रोग्राम तमामु घटिजी विया आहिनि, कोरोना वायरस माण्हुनि खे घरनि ताईं महदूद करे छॾियो ऐं हाणे जेके हीअ सरगर्मियूं थियनि थियूं, ही क़ौमी यकजहती पैगाम वारो जेको आहे पंहिंजो मुशाइरो आहे, इहो सालियानो जेको मुशाइरो थिए थो, इन में शाइर पंहिंजी शाइरीअ ज़रिए क़ौम खे सुजागी जो पैगाम ॾियनि था ऐं ॿधी एके इतिहाद जो पैगाम ॾियनि था। उन मौके ते शायरनि उर्दू और सिंधी में शायरी ज़रिए मुल्क में अमन भाईचारे जो पैगाम ॾेई महफ़िल में 4 चंड लगाए छॾिया। प्रोग्राम में इलाइक़े के केतरनि ई समाजी अदबी धुरियुनि वॾे अंग में शिरकत कई। कैमरामैन असदुल्ला मेमन सां गॾु सीताराम बागड़ी, धरती TV न्यूज़ मटियारी।